वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। सीनियर सूबा वज़ीर शर्जील इनाम मेमण के सिंध समावारी वज़ारत जो भी कलमदान सौंपियो वियो है। सिंध हुकूमत पारां शर्जील इनाम मेमण के इंफॉर्मेशन वारी वज़ारत ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। शर्जील इनाम मेमण ट्रांसपोर्ट, मास ट्रांजिट, एक्साइज, टैक्सेशन, नार्कोटिक्स कंट्रोल खातन जो अॻी वज़ीर हुयो। हाणे खेसि इंफॉर्मेशन खाते जो कलमदान भी ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण के सिंध समावारी वज़ारत जो भी कलमदान सौंपियो वियो आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील इनाम मेमण के इंफॉर्मेशन वारी वज़ारत ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। शर्जील इनाम मेमण ट्रांसपोर्ट, मास ट्रांजिट, एक्साइज एंड टैक्सेशन, नार्कोटिक्स कंट्रोल खातन जो अॻुई वज़ीर हुयो। हाणे खेसि इंफॉर्मेशन खाते जो कलमदान भी ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण के सिंध समावारी वज़ारत जो भी कलमदान सौंपियो वियो आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील इनाम मेमण के इंफॉर्मेशन वारी वज़ारत ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। शर्जील इनाम मेमण ट्रांसपोर्ट, मास ट्रांजिट, एक्साइज एंड टैक्सेशन, नार्कोटिक्स कंट्रोल खातन जो अॻी वज़ीर हुयो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला सिंध जो जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण है उनके वज़ारत जो कलम ॾिनो वियो आहे। वज़ारत जो कलम खां पोइ जेको आहे उनजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां, सिंध जो सीनियर सूबाई वज़ीर जेको आहे शर्जील इनाम मेमण उहो पहिरियां ट्रांसपोर्ट उन वटि ॿियूं पिणु मिनिस्ट्रियूं, पर हींअर जेको आहे सिंध जो जेको वज़ीर इतलात आहे उनजो कलमदान बि सूबाई सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण हवाले कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।